अस्सलाम वालेकुम। हाँ यहाँ जो पंहिंजो मेज़बान सैयद शबीर अहमद शाह बंभोर जो आवाज़ जो पंहिंजो आवाज़ अॼो की शाम जी नाम हिन हयातीअ जा पल मुंहिंजा तोखे न तूं वए मुरकंदो नेण मुंहिंजा भिनल कीअं विसारियां भला कोल तोसां कयल ॿियनि सां अरॾा मगर तोसां ॿाहूं ॿधल। असीं शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे पिनी प्यारनि जा जिन असांखे पंहिंजे जीअ में जायूं ॾेई बंभोर जे आवाज़ खे न सिर्फ़ु पसंदि कयो आहे बल्कि उन ते पंहिंजी राय ॾींदे प्रोग्राम खे शेयर पिणु कयो आहे। असांजे महिरबाननि में शामिल आहिनि असांजा दोस्त ख़ासि तौर ते खमीसो ख़ान जाको, दरबान अली सहतो ऐं जमील जोखियो साहब जिन प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। बचल गुगो खां मोहम्मद ख़ान गुगो, अज़हर सिकंदर गुगो साहब, सिकंदर अली गुगो साहब दिल जे आवाज़ खे इज़हार चवंदा आहिनि, झुकियल निगाहुनि खे इक़रार चवंदा आहिनि। सिर्फ़ हासिल करण जो नालो मुहबत नाहे, अयाज़ कंहिंजी याद में जीअण खे बि प्यार चवंदा आहिनि। बंभोर जो आवाज़ जो पंहिंजो आवाज़ अॼो की शाम जे नाम। वाह वाह अब्दुल अली नुकरच तरफ़ां मोकिलियल ग़ज़ल जी नज़र पोपटन जहिड़ी परीअ ते तूं ॿुधाए छा लिखां, उन छांव जहिड़ी छोकिरी तूं ॿुधाए छा लिखां, प्यार जी पोशाक जहिड़ी ख़ूबसूरत ख़ूब आहे, तुंहिंजा भाग जे भागन भरी तूं ॿुधाए तो ते छा लिखां, हुस्न हुन जे खे ॾिसी हूरूं वयूं हैरान थी, तंहिं दिलरुबा जे दिलबरीअ ते तूं ॿुधाए छा लिखां, दर्स दादन तो ते मुंहिंजो हक़ वॾो आहे प्यार जो, तुंहिंजी मुंहिंजी आशिकीअ ते तूं ॿुधाए छा लिखां। असांजो पिनी प्यारो सूमार ख़ान सहतो ऐं अदा ग़ुलाम सवर रिंद साहब, अब्दुल करीम रिंद साहब जिन बि हिन प्रोग्राम खे ख़ूब वाखाणियो आहे। राजा बलाल बि असां सां हिन मंच में शामिल आहे जिन बि हिन प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। बंभोर जो आवाज़ जो पंहिंजो आवाज़ अॼो की शाम। हिन साह ते वेसाह कजे त कहिड़ो कजे, कंहिं चिलविले सां चाह कजे त कहिड़ो कजे, उहा पक अथम त हू पर्ची वरी रुसी वेंदो, कुझु घड़ियुनि लाइ ठाह कजे त कहिड़ो कजे, जे तूं अचीं त मुंहिंजी महफ़िल मची पवे, जे तूं अचीं त मुंहिंजी महफ़िल मची पवे, दिल हीअ दर्दन वती झूमी नची पवे, आ शहर में प्रचार त उस्ताद थो मरे, जे सूंहं साथ ॾिए त बुखारी बची पवे, चोर यार ते भगल टार ते टुटल महार ते एतबार न कजे, नीलामी जोड़े ते पुलिस जे थोरे ते दिल जे दौरे ते एतबार न कजे, उस्ताद अणजाण ते टोटली भाण ते भुते वाण ते एतबार न कजे, पेटोड़ीअ जे खाइण ते दरियाह जे पाइण ते औरत ॾाइण ते एतबार न कजे, भंग जे प्याले ते अंदर जे काले ते पठाण लाले ते एतबार न कजे, मुला जे होल ते बिजलीअ जे पोल ते ऐं सोनारे जी तोल ते एतबार न कजे, मेडिकल स्टोर ते माण्हूअ गिला खोर ते वेढ़ा के ढोर ते एतबार न कजे, अॼोके सहाफ़ीअ ते क़ुरानी मुसाफ़ीअ ते ढल जे माफ़ीअ ते एतबार न कजे, अञा बि हादियुनि जे हाल ते गहपीरी ज़ाल ते ॾटईअ जी ॻाल्हि ते एतबार न कजे, लुकमान चवे लाह ते पंहिंजे साह ते ऐं भाड़ियुनि जे ठाह ते एतबार न कजे। बंभोर जो आवाज़ जो पंहिंजो आवाज़।
अॼोकी शाम अवां जे नाम। ज़िंदगी छा आहे? कॾहिं गौर कयो अथव त ज़िंदगी जेका असां गुज़ारियूं पिया असल में उहा ज़िंदगी कीअं आहे? इहा आरज़ी ज़िंदगी आहे। ज़िंदगी कुदरत तरफ़ां हिकु अनमोल तोहफ़ो आहे। तोहफ़े ॾियण वारो यकीनन तोहफ़ो मोहबत ऐं ख़ुलूस सां ॾींदो आहे। मालिक साईं जे ॾिनल हिन ख़ूबसूरत तोहफ़े में केतिरा ई रंग समायल हूंदा आहिनि जिन खे असां आम रोशनीअ में ॾिसण बजाए शऊर जे अख सां ॾिसंदासीं त असांखे उन में अनेक सारियूं ख़ूबियूं नज़र ईंदियूं। ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे जंहिंमें असां वटि ग़लतीअ जी का बि गुंजाइश न आहे हूंदी। असांजी असुल ज़िंदगी मौत खां पोइ शुरू थींदी, जंहिं लाइ असांखे अॻुवाट तयारी करणु घुरिजे, छाकाणि त उहा ई असुल ज़िंदगी आहे। उन में इनाम ऐं नेमतूं उन सूरत में मिलंदियूं त अव्हां जेका आरज़ी ज़िंदगी गुज़ारी हुई उन में अव्हां छा कयो, कहिड़ियुनि आज़माइशुनि मां गुज़री पास थिया। रब पाक जे तरफ़ां ॾिनल नेमतुनि जो इस्तेमालु कीअं कयो। आरज़ी ज़िंदगीअ में पंहिंजो एहतिसाब पाण करणु घुरिजे त अव्हां पंहिंजो वक़्तु कीअं गुज़ारियो। तव्हां शायदि ईअं सम्झंदा हूंदव त मूं सभु कुझु पंहिंजे अकुल ऐं ॾाह पासां हासिलु कयो आहे, पर ईअं न आहे। हीअ आरज़ी ज़िंदगी ईअं नथी गुज़रे जीअं अव्हां सम्झो था। हीउ सभु कुझु हिकु प्लान तहत, रिथियल सिस्टम तहत हली रहियो आहे। अव्हां जो साह खणण खां वठी साह रुकजण जे अमल जो बि हिकु सिस्टम तय थियल आहे। अव्हां खे जेको धन दौलत मिलियो आहे उन जो इस्तेमालु ई अव्हां जी आज़माइश आहे। हिकु हथ सां पंहिंजो पाण संवारियो, ॿिए हथ सां ॿियनि जी मदद करियो। उहा ई नेकी आहे जेका अव्हां खे अॻिते हली कमु ईंदी। कंहिंजी मदद सिर्फ़ु पैसनि सां नाहे कई वेंदी। क़दम क़दम ते नेकियूं मौजूदु आहिनि, सिर्फ़ु अव्हां खे अॻिते वधी उन्हनि खे हासिलु करणो आहे। मदद जा बि केतिरा ई तरीक़ा आहिनि। कंहिं लाचार या मज़ूर शख़्स खे कंहिं बस में सीट ते विहारणु बि हिकु क़िस्म जी मदद आहे। कंहिंखे रस्तो ॾेखारणु बि मदद जे ज़िमरे में अचे थो। कंहिंजी खाद खुराक जो बंदोबस्त बि मदद आहे, पर उन खां वधीक इहो आहे त संदसि ज़हनी शऊर बुलंद करियो, खेसि ज़िंदगीअ में अॻिते वधण में मदद कंदे खेसि पंहिंजे पेरनि ते बीहारण में संदसि रहनुमाई करियो। कंहिं मायूस शख़्स खे जीअण लाइ हौसलो ॾियो, आथत ॾियो। अव्हां जी थोरी कोशिश सां ज़िंदगी जी अहमियत खे सम्झंदे उहो अॻिते वधण लाइ जतन कंदो। कंहिं चवणीअ मुताबिक़ त माण्हुनि खे सिर्फ़ु मच्छी न खारायो, खेनि मच्छी पकड़णु सेखारियो जीअं हू कंहिंजा मोहताज न थियनि। रब करीम कंहिंखे बि कंहिंजो मोहताज न करे। सफ़ेद पोश माण्हुनि लाइ कंहिं अॻियां हथु टंगणु इंतिहाई कर्बनाक मरहलो हूंदो आहे। जे अव्हां जी मुस्बत कोशिश हूंदी त हू कंहिंजो बि मोहताज न थींदो। शल न केरु कंहिंजो मोहताज थिए। सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ न जियो। इंसान ज़ात जी हर लम्हे ख़िदमत कंदा रहो। हीअ आरज़ी ज़िंदगी मुख़्तसर वक़्त लाइ अव्हां वटि आहे। अब्दी ज़िंदगी पुरसुकून गुज़ारण लाइ संजीदगी सां कोशिशूं करियो जीअं उहा हासिलु थिए त इनामनि ऐं नेमतुनि सां भरपूर हुजे। कुदरत जे ॾिनल हिन मुख़्तसर ज़िंदगी जो इस्तेमालु सही तरीक़े सां करियो। पंहिंजो एहतिसाब पाण करियो। पंहिंजा जज ऐं वकील बि पाण थियो। गुमराही खां बचो। हर वक़्तु पाक ऐं साफ़ रहो। इबादतूं करे पंहिंजे रब खे राज़ी करियो। अव्हां जा नेक अमल ई अव्हां जी निजात जो सबबु बणजंदा। पंहिंजो पाण खे नेकोकार माण्हुनि में शामिल करायो। पंहिंजी ऐं पंहिंजे नस्ल जी परवरिश में हक़ ऐं सच ते करियो। मोहबतूं विरायो, नफ़रतूं घटायो। भली बुख भरम जी शाल में वञे शान जी आन। वक़्ती फ़ाइदे जे करे पंहिंजी दाइमी नुक़सान खां बचो। थोड़ी तकलीफ़ ऐं फ़ाइदे लाइ पाण खे ऊनी खंड में किरण खां बचायो। क़दम क़दम ते अव्हां लाइ आज़माइशूं मौजूदु आहिनि। उन्हनि आज़माइशुनि मां अव्हां खे पार थियणो आहे। अव्हां जी सिहत, ख़ुशगवार माहौल बि उन्हनि आज़माइशुनि मां गुज़रे थो।
हीण ई न ॿोलियो, हिम्मत खां कमु वठो। चवंदा आहिनि त उहो की कजे जेको आई वेल कमु अचे। उन तहत अवां नेकियूं, नेक अमल, माण्हुनि सां भलायूं ऐं चङायूं करियो जेके अव्हां खे अबदी ज़िंदगीअ में कमु अचनि। कुदरत तरफ़ां ॾिनल नेमतुनि जो बि हर वक़्तु शुक्र अदा कंदा रहो। का महर न कंहिं जहिड़ी। असांखे न हिन वक़्त जी कल आहे, न वरी ईंदड़ वक़्त जे बारे में का ॼाण आहे त छा थियण वारो आहे या छा थी रहियो आहे। बसि कुझु बि असांजे इख़्तियार में न आहे। अव्हां सिर्फ़ु नेक नियत सां हर हिक जी मदद करियो, बिना कंहिं लालच ऐं तमह जे। बसि अव्हां सिर्फ़ु कोशिशि करियो। रिज़ल्ट जी ज़िम्मेवारी पंहिंजे ख़ालिक रब करीम ते छॾे ॾियो। तवक्कल करे त ॾिसो, अव्हां जी मदद ग़ैबी तरीक़े सां अहिड़े नमूने थींदी जो अव्हां जो अकुल दंग रहिजी वेंदो। हमेशह नेक नियतीअ सां हर कम खे सरअंजाम। वॾनि लाइ इज़त ऐं एहतराम, हिक जहिड़नि लाइ हमदर्दियूं ऐं मुहबतूं, नंढनि लाइ शफ़क़त भरिया रवैया रखो। हर वक़्तु रब जी रज़ा में ख़ुशि रहो। जे अव्हां हक़ ऐं सच जी राह ते हलंदव त हमेशह क़ुवत ऐं ताक़त अव्हां सां गॾु हूंदी। जज़्बाती थियणु छॾे ॾियो। हर हिक जे लाइ दिलि में नरम जाइ रखो। कंहिंखे बि कुझु न चओ। चिड़ ऐं गुस्से खे पंहिंजे अंदर मां कढी छॾियो। इन्हनि मामलनि जे करे पंहिंजी आख़िरत खे न विञायो। सभु कंहिंखे दिलि सां माफ़ करे छॾियो। ही माल मिल्कियत, धन दौलत, क्रूज़ लांचूं, जहाज़, महल माड़ियूं, मोटरूं, कारूं, बाग़ बाग़ीचा, रिश्ता नाता सभु हिते रहिजी वेंदा। गॾु हलंदा नेक अमल। उन लाइ अबदी ज़िंदगीअ खे ख़ुशगवार बनाइण लाइ आरज़ी ज़िंदगी जी समूरियुनि आज़माइशुनि मां पास थी निकिरो। कंहिं बि फ़र्द सां नफ़रत न करियो। दिलि खे वसी करे हर हिक जी कमी कोताहीअ खे अंदर जे क़ब्रिस्तान में दफ़न करे छॾियो। ख़ुदा रा ज़िंदगी जे रंगीननि में गुम न थियो। ग़फ़लत न करियो। सोचियो, सम्झो ऐं अमल करियो। बंभोर जो आवाज़ अव्हां जो पंहिंजो आवाज़। अॼोकी शाम अव्हां जे नाम। या अल्लाह, जेको कुझु तो ॾिनो आहे या जेको कुझु तो नाहे ॾिनो, ऐं जेको कुझु तो ॾेई खसियो आहे, उन लाइ तुंहिंजो शुक्र अदा करियां थो। छाकाणि त जेको कुझु तो ॾिनो सा नेमत आहे, जेको कुझु तो नाहे ॾिनो सा तुंहिंजी हिकमत आहे, ऐं जेको कुझु तो ॾेई खसियो आहे सो असां लाइ इम्तिहान आहे। या अल्लाह, असांखे हर हाल में शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। बंभोर जो आवाज़ अव्हां जो पंहिंजो आवाज़। अॼोकी शाम अव्हां जे नाम। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे पिनी प्यारनि जो, जिन अॼोके सेशन में असां सां न सिर्फ़ु हिम्मत अफ़ज़ाई कंदा रहिया, बल्कि असांजे प्रोग्राम खे दिलि सां ॿुधंदा रहिया, ख़ूबसूरत पंहिंजी राय ॾींदा रहिया, प्रोग्राम खे शेयर कंदा रहिया। यकीनन ही मंच असां तव्हां लाइ तयारु कयो आहे। तव्हांजे मुतमिन हुजण ई असांजे लाइ बासे फ़ख़्रु ऐं इत्मीनान आहे। सदाईं गॾु मिलणु क़िस्मत सां।